नाज़रीन, जिन खे पंहिंजे MP MNA जी ख़बर न हूंदी त उहे बाक़ी पंहिंजा हक़ कीअं हासिल करे सघंदा। ज़िले शिकारपुर जे 2 नंबर वॾे शहर मदईजी जा रहवासी हुकूमत पारां लॻायल लॉकडाउन बाबति छा था सोचनि ऐं छा था चवनि, अचो त सचाई न्यूज़ पारां रिकॉर्ड कयल दिलचस्प रिपोर्ट अव्हांखे ॿुधायूं। दौर में यह हालत थी वही आहे, जो घर में कमाइण वारो माण्हू आहे उहो पंहिंजो कारोबार बंदि करे घर वेहंदो, मज़दूरी न कंदो, उहो बुख ते वेठो आहे। उन्हनि माण्हुनि खां को पुछण वारो कोन्हे को। ॻाल्हि इहा ई आहे त अहिड़े दौर में हिकिड़ो फ़क़ीर पिनण वारो जेको माण्हू आहे उहो ई परेशान आहे, जेको रुपयो वठंदो आहे उहो ई परेशान आहे। उहे ई माण्हू मूं वटि जेके आया, यार असांखे रुपयो ख़ुदा वास्ते नथो मिले, जेकर असांखे तो राशन पाणी ॾे त असां घर में खाऊं। जे इहा सूरत हाल हलंदी त पोइ तमामु ज़िंदगी जेको आहे नाज़ुक हालत थी वेंदी। ऐं पुलिस जेका आहिनि अॼोके ॾींहं में छॾियो हुयो आवाम खे, तव्हां पंहिंजो राशन पाणी सुकून सां वठो, सुकून सां हलंदा वञो। मदे जी पुलिस उन में नुमाइंदनि वरी इहा मीडिया ते ॻाल्हि हलाई त साईं पुलिस जेको आहे त कंट्रोल नथी कराए ऐं जेको आहे त अवाम खे छॾे थी। बाक़ी कोरोना जे रोकण में जेको आहे त सूरत हाल में कहिड़ो कंट्रोल थींदो, इहे नुमाइंदा बि इन ॻाल्हि में ग़लति था ॻाल्हाइनि। ऐं रिपोर्ट जेका बि नुमाइंदा मथे ॾियनि पंहिंजी सही ॾियनि। अरे चूंडियल नुमाइंदा जेके हमेशह अवाम सां गॾु हूंदा आहिनि, अवाम उन्हनि खे पंहिंजे फ़ाइदे जे लाइ, पंहिंजे कमकार लाइ मुंतख़ब कंदो आहे। जो ॾुखियो वक़्तु आहे क़ौम ऐं अवाम जे मथां, त चूंडियल नुमाइंदा ज़ाहिरी कोन्हनि। इहो छा असुल ॻाल्हि आहे? चूंडियल नुमाइंदनि खे साईं जेको UC लेवल ते या टाउन जे लेवल ते माल मिलियो, 2 खोखा टाउन में विरायूं, 2 यूसिन में विरायूं, वञी घर वेही रहिया, सभु माल हड़प करे वेही रहिया, को बि फ़ाइदो न आहे। इहा बजट ख़ुदा न ख़ासा गवर्नमेंट खे चई थी, जंहिंमें सदर पाकिस्तान वज़ीर आज़म खे चए थो इहा बजट इन्हनि खे ॾियण बि तुंहिंजी फाल्टू आहे। इहा इन्हनि खे न ॾी वञे, हथों हथ तूं अहिड़ो को फोर्स ठाहे जेको घर में जेको आहे वञी ॾे ऐं अवाम खे तहफ़ मिले। इहा हिन जी बजट बंदि कई, इहा नाकार आहे, इहा अवाम ताईं पुॼे ई कोन थी। कोरोना वायरस आहे बि सही आहे या हरू भरू जी प्रोपेगेंडा आहे? तव्हां कहिड़ी नज़र सां? साईं ॻाल्हि इहा ई आहे, असां ॾिठी त न आहे न, असां कोरोना ॾिठी कोन आहे। असांखे खंघि ज़ुकाम नज़लो इहा त हर माण्हू में आहे, जिन ॻाल्हि खे वठो त कोई बचियलु न आहे। इहा त कोरोना हर माण्हू में आहे। इहा शइ ज़ुकाम ॿार ते बि असरु कंदो आहे ऐं पोड़े माण्हू ते बि असरु कंदो आहे। तव्हां माना जो लॉकडाउन जेको अमल न कयो आहे, न मास्क पातो आहे, न का ॿी ॻाल्हि आहे? असुल ॻाल्हि आहे, जंहिंजो अलाह ते भरोसो आहे, उनजे नबीअ ते भरोसो आहे, जंहिंजे ज़बान ते कलमो मुस्लमान ते जारी आहे न, कॾहिं बि इहा शइ उनखे न छुईंदी। माना ख़तरनाक कहिड़ी बि बीमारी हुजे कॾहिं बि न छुईंदी। इहा असां मुस्लमान जे लाइ आहे ई न। वॾी महिरबानी। मुल्क में लॉकडाउन आहे, तव्हां ॿाहिरि घुमंदा अथव तो? बस ज़रूरी कमकार हुया, सब्जी वब्जी हुयो, ॿियो बि हिकिड़ो कमु हुयो, प्रेस क्लब ते ई कमु हुयो, ओॾो थी वरी मोटिया था अचूं। तव्हांखे कोरोना जो को भउ कोन्हे को? तव्हां मास्क वग़ैरह बि न पातो आहे, न का ॿी ॻाल्हि आहे? बस हाणे छाजो भउ कयूं, मुस्लमान आहियूं, नबी साईं ते कलमो पढ़ियो आहे, उन ते यकीन आहे। कोरोना जी जेका वबा ॿुधाई वञे थी, तव्हां छा था सम्झो, कोरोना वाकई आहे या हरू भरू जी प्रोपेगेंडा आहे? मिड़ई हरू भरू कयो अथऊं कुझु खाइण जे लाइ, बाक़ी आहे त न, अहिड़ो कुझु बि न आहे। हिते चूंडियल नुमाइंदा असांजा जेके हिते नज़र ई नथा अचनि। एॾी सारी अवाम परेशान आहे, माण्हुनि खे लॉकडाउन कयो वियो आहे, बंदि कयो वियो आहे। इन मुसीबत वारे टाइम में चूंडियल नुमाइंदा अलाए किथे आहिनि? इहे सभई सर सुता पिया आहिनि, हिननि खे माल मिलंदो, इहे इन्हनि ई त हिलायो आहे न, त जेको आहे कोरोना वायरस अची वई आहे, इहो माल वठंदा वरी सुम्ही पवंदा, बसि इन्हनि खे छा आहे। MNA MP गुम थी विया, चेयरमैनूं गुम थी विया, हाणे ज़ाहिर ई न आहिनि। माण्हू लॉकडाउन जे करे बंदि पिया आहिनि घरनि में, मज़दूर मड़ा रोज़ ॾियारीदार जेके आहिनि उहे परेशान आहिनि। त तव्हां उन हुकूमत जे अहिड़े फ़ैसिले खे कहिड़ी नज़र सां ॾिसो था? सर इन जे लाइ असां हुकूमत खे इहो अर्ज़ु कंदासीं त ग़रीब अवाम बिल्कुलु सफ़ा में सफ़ा परेशान आहे। हिन महिल बि मां जेको बि अचां थो प्रेस क्लब ते वियो हुयुमि, त ग़रीबनि जे लाइ कुझु वीडियो वग़ैरह हुया, उहे ॾेई वरी वापसि अचां पियो। उन जे लाइ त जेको आहे शहर खोलिया वञनि, ग़रीब बेरोज़गार उहे परेशान आहिनि, तमामु परेशान आहिनि। असां ॿाहिराड़नि में रहूं था, असांखे सॼी ख़बर आहे ग़रीब छा कीअं था गुज़ारनि। जेको कमाईंदा हुया 200 या 500 कमाईंदा, उहे हाणे छा था कनि, काॾों था पैसो आणनि, जेके घर हलाइनि था। अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम, ख़ुशि आहियो? ख़ैर भाऊ, तव्हां हे हथु मिलायो था जॾहिं त कोरोना जी वबा आहे ऐं हिते मना कयो वियो आहे, हथु वग़ैरह न मिलायो?
सर इहो काफ़ी माण्हू रतो नथा मिलण जे करे कोरोना वायरस से बीमार छो मिलायो तव्हांखे छा थो लॻे कोरोना आहे कोन्हे असांखे त सम्झ में ॻाल्हि नथो अचे कोरोना वायरस बाक़ी बिल्कुलु माण्हुनि चयो आहे त कोरोना वायरस पैदा थिए थो त मिलाइण सां ऐं परे परे माना रहियो तव्हां नथा एहतियात कयो मतिलबु छा मसलो आहे तव्हां मास्क न आहे पातल बसि मास्क अचानक भई निकिता त बि कम सां मास्क पियो आहे असां पाईंदासीं हा पायूं था छा अच्छा कोरोना सम्झो था आहे हरू भरू जी हुकूमत जी साईं हुकूमत जे ख़बर नथो पए त अलाए छा थींदो अॻिते सम्झ में ॻाल्हि नथो अचे तव्हांखे छा थो सम्झ में अचे त या प्रोपेगेंडा आहे आहे बिल्कुलु आहे छा आहे कोरोना वायरस आहे बिल्कुलु आहे पोइ तव्हां सम्झो था पोइ बि एहतियात नथा कयो बसि एहतियात ज़रूरी आहे असां जेके हिन वक़्तु लॉकडाउन जे सबबु जेके असांजो ग़रीब तबिको पोरियत तबिको परेशान आहे असांजा चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि तव्हां कहिड़े तक सां आहियो तव्हांजो एमपी केरु आहे असांजो एमपी आगासराज साहब आहे एमएनए गुज़बश खां महर किथे आहिनि उहे साईं कल्ह आगा साहब पाण राति पहुतो आहे अवल ख़ैर हाथ जी राति पहुता अवल ख़ैर मतां साल सभिनी जी ठीकु आहे यूनियन काउंसिल में घणा साबुण साईं लख रुपयो तव्हांखे मिलियो आहे शायदि सिर्फ़ु इन्हनि शयुनि खे डिस्ट्रीब्यूट करण जे सर असांखे बिल्कुलु मिलियो आहे काफ़ी ॻोठ वारनि खे ॾिनोसीं बाक़ी हिकु ॿ ॻोठ रहिया आहिनि असां बि उन्हनि खे पहुचाईंदासीं सुभाणे बि ॻोठ पलीजा पवर में ॾेई आया आहियो न उहो रहियल आहे असां उन्हनि खे ॾींदासीं सुभाणे घणा साबुण ॾींदव उन्हनि खे तक़रीबन जेके ॻोठ आहिनि ग़रीब आहिनि सभिनी खे ॾींदासीं माना हिकु घर खे ॾियो था घणा ॿ चकियूं सभिनी जी हिकु घर में जेकॾहिं 50 माण्हू रहे थो उनखे घणो था असांखे तक़रीबन लख रुपयो आहे 18 ॻोठ आहिनि असांजा हर ॻोठ में 2-2 कार्टून 1.5 कार्टून जेको बि आहे लख रुपयो असांखे माना ॾिनो अथऊं मथऊं मुराद अली शाह ऐलान कयो आहे सिर्फ़ु साबुण आहिनि या ॿियो बि को सामान आहे सर हिन वक़्तु साबुण हैंड वॉश ऐं उन में मास्क बि आहिनि कुझु मास्क साबुण आहिनि बसि हैंड वॉश मास्क ऐं साबुण लोशन आहे उहो बि असां उन्हनि खे ॾियूं था कोरोना वायरस लॻो पियो आहे हुकूमत मना कई आहे त कंहिंखे हथ बि न मिलायो तव्हां हथ बि मिलायो असांजो उहो त हाणे आहे बहरहाल जेको आहे त हाणे आहे अलाह जे हथ में त हाणे हर शइ रब जे हथ में आहे बाक़ी हाणे हिते त हो बि हक़ ते आहिनि पंहिंजो पर असांजे मुल्क में अलाह पनाह ॾिनी आहे अहिड़ी का ॻाल्हि न आहे अॻिते बि उनखे ई पारत आहे रब खे बाक़ी हाणे डिॼण वारा केतिरो डिॼंदा जेका शइ अचणी हूंदी त भाऊ घर बि ईंदी त ॿाहिरि बि ईंदी गवर्नमेंट जेका तव्हां छा था सम्झो त कोरोना वायरस वाकई आहे या सिर्फ़ु साईं हाणे अलाह ॼाणे हाणे असां अखियुनि सां ॾिठी त कोन्हे हर को ॿुधे थो असां बि ॿुधूं था बाक़ी हाणे ज़रूरु जेके हुकुम आहिनि उन्हनि ते तव्हां एतबार आहे कुझु करणु खपे भाउ कुझु त हूंदो नेठि पोइ हाणे बसि असां न इतबार साईं हाणे असांखे अलाह खां सवाइ कंहिं ते बि कोन्हे को इतबार बाक़ी हाणे ॿुध सुध त जहान हले थो पाण अलाह सां ई कंदो तव्हांजो नालो साईं छा आहे तव्हां पुलिस वारा हो छा आहे छा आहियो कांस्टेबल आहियो हेड कांस्टेबल बसि मां पुलिस वारो हुयुसि हाणे न आहियां रिटायर आहियां सैयद विलायत अली शाह अच्छा अच्छा हे जेको ग़रीब तबिको हिन वक़्तु परेशान आहे लॉकडाउन जे सबबु माण्हू बंदि आहिनि मुलाज़िम जेको मज़दूर आहिनि उहे परेशान आहिनि बेरोज़गार आहिनि त उन हवाले खां तव्हां छा चवंदव इन हवाले सां त ईअं चवंदासीं असां ई परेशान आहियूं असांजे जेका बेरोज़गार आहियूं मुंहिंजा नंढड़ा बेरोज़गार आहिनि दुकानड़ो हलाईंदा गिरेज उहा बि बंदि लॻी पई आहे पाण खे बि आहे पघार ॾिसो पाण जा त छा थी मिले 20,000 मिलंदी आहे उहा बि घर में पूरी कान्हे कर्ज़ लहणी कोन था चूंडियल नुमाइंदा असांजा घुमनि बसि उन्हनि खे पोइ केरु को पुछण वारो ई न आहे उहे वॾा न भाऊ कोरोना वायरस जी वबा लॻी पई आहे तव्हांखे न मास्क आहे न का ॿी ॻाल्हि आहे कुझु बि कोन्हे भाउ सां छाजे करे न आहे ग़रीब त किथां वठूं मास्क नथा वठी सघो अच्छा हूअं कोरोना वायरस आहे सही या तव्हांखे माना या प्रोपेगेंडा थी लॻे असांखे लॻे त कोन थी तॾहिं कोन्हे का मुल्क में कोरोना आहे कोन मुल्क में छो न आहे ॿिए हंधि आहे असां वटि त न आहे तव्हांखे हिते कोन्हे का इन करे तव्हां मास्क वग़ैरह नथा पायूं अच्छा ॿियो जेको आहे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि हितां जा उहे तव्हांजी कोई सार संभाल लथी अथव कोई बि न आयो कहिड़ा आहिनि चूंडियल नुमाइंदा एमपी कहिड़ा एमएनए कहिड़ा बसि हूंदा आहे पर असां न आया न कहिड़ा आहिनि एमपी तव्हांजो एमपी कहिड़ा एमएनए कहिड़ा असांखे ख़बर ई कोन्हे का हालांकि असांखे का ख़बर न आहे एमएनए कहिड़ा का ख़बर न आहे कहिड़ा मोहन अलीस घर कहिड़े ॻोठ में तुषाक साता वोट वग़ैरह न ॾींदा हुया वोट ॾींदा आहियूं कंहिंखे ॾींदा
भोतार नजब खान ॾिनो उनखे वोट ॾींदा भोतार खे ॾींदा निशान खे न ॾींदा भोतार ॾिनो अच्छा मास्क वग़ैरह तव्हां न पातो आहे कोरोना कोन्हे छा कोरोना आहे मुल्क में आहे बहरहाल मास्क हुई विसरी वई घर तव्हां सम्झो था कोरोना आहे या प्रोपेगेंडा आहे मुल्क में आहे अच्छा हा कोरोना उन खां पोइ तव्हांखे जेको आहे उहो एहतियात नथा कयो हिते गॾु वेहण खे मना तव्हां चिंची फिराईंदा था वतो राशन खाइण पीअण लाइ का शइ कान हुयो वठण विया ते ॿियाणू काथे एहतियात कहिड़ो था कयो न मास्क पातो आहे तव्हां माण्हू जेके हिकु 2 मीटरनि ते अलॻि बीहणो आहे तव्हां गॾो 3 ॼणा वेठा आहियो नाज़रीन तव्हांखे ॾेखारियां त 3 गॾु वेठा आहिनि हुकूमत जे कयल फ़ैसिलनि ते अमल कोन था कनि इहो छो हुकूमत अमल आहे बहरहाल मास्क विसरी वियो घर ॾे हा नालो छा आहे भाऊ तव्हां नालो जंगल वेठल गोट गोस वक्त तुंजो अलाह कर करे इमरान खान आयो असां हर शइ बंदि करे छॾी अथई बीमारी त आई पा जा धंधा ग़रीब माण्हू काॾे वञो हे जो खीरु हलंदो अधु माण्हू अॼु 10 कलाक बि खीरु नथो हले भई ग़रीब माण्हू कमायूं 500 उते ॾियूं छा खाऊं हे पुलिस खे बीमारी आहे मञा थो बीमारी आहे अलाह असांजी हिफ़ाज़त करे थो पर कुझु धंधा खोलियो वञे न या ग़रीब मञो बि था त बीमारी आहे त न मास्क पातो अथव न का ॿी मास्क में असां ग़रीबनि खे मिलियो न आहे न केरु ॾिए थो कहिड़ी यूनियन काउंसिल में तव्हां रहो था रहूं ज़िलो शिकारपुर में था ज़िलो न यूनियन काउंसिल कहिड़ी आहे इहो सिगाए जाने तव्हांजे तक जो MP MNA कहिड़ो आहे MLA असांखे वधीक यादि न आहिनि असां न पढ़िया पाण माण्हू आहियूं वधीक असांजी गुज़ारिश इहा आहे कारोबार थोरा वोट ॾींदा आहियो वोट ॾींदा आहियूं कंहिंखे ॾींदा आहियो वोट मार ॾिनो हुते ॿार खे ॾिनो पोइ इलेक्शन खां पोइ लड़ी न आया रेड जा वाइदा कयो रोड ठाराईंदासीं हर शइ कंदे का लड़ी न आया मथां छो कम कढी कमनि वोटनि भेल भाकुर वरी हाणे मुंहुं न कयो अथऊं असांजी गुज़ारिश इहा आहे धंधो खोलियो वञे ग़रीब में कुझु रोज़गार ॾिनो वञे जी नथो ॾिए त का रोज़ी रोज़ राशन घर पिया राशन बि वॾा माण्हू खाई वेंदा ग़रीबनि न मिलंदो असांखे असां मुंहुं मथो कुटंदा पिया गुज़ारिश हा बाबा ग़रीब माण्हू आहे मज़दूर शहर में बेरोज़गारी लॻी पई आहे असांखे खाइण लाइ कुझु कोन्हे को ग़रीब माण्हू आहे मज़दूर सफ़ा मिसकिन लॻा पिया आहियूं शहर बंदि लॻा पिया असांखे खाइण लाइ कुझु कोन्हे को बेरोज़गार लॻा पिया सफ़ा वञूं था हाणे शहर गाॾे ते तव्हां हूअं घणी कमाईंदा हुयो हूअं 200-300 रुपया रोज़ी थींदी खाधो हाणे टको बि कोन्हे 150 बि मस थो थिए शहर में बीहण कोन था ॾियनि शहरनि में मोकिले था छॾनि हे तव्हां जेको आहे जे तक जो MPA केरु आहे असां MP असांजे ॻोठ वॾेरो दानिश रहमान वॾेरो न MPA केरु आहे MP असांजो केरु हाणे वोट ॾींदा आहियो वोट ॾींदा आहियूं कॾहिं हिनखे ममता साहिब हिननि खे मनु जनानी ॻोठ भुटो हिननि खे ॾींदा आहियूं उहे त उमेदवार त न आहिनि इहे बसि असांजे ॻोठ जा चङा इहे असां वठंदा आहिनि वोट MNA केरु आहे MNA तव्हांजो MNA असांजो ॻोठ जो जेको ॻाल्हि कई जेको नालो छा आहे एहसान छा कहिड़े ॻोठ जा आहियो जिंदे तेरे आहे हा हे तव्हां कोरोना वायरस आहे मास्क वग़ैरह न पातो आहे बसि असां ईअं घुमंदा आहियूं शहर असांजे ॻोठ वायरस छा था सम्झो आहे कोन्हे असांजे ॻोठ में कोन्हे को अलाह आराम कयो आहे जे तक जो MPA केरु आहे MPA त हिकु घोष बिरोई आहे घोष बिरोई MPA आहे MP न त नजब ख़ान हूंदो ऐं MNA केरु आहे MNA इहो मथे हूंदो आगास राज खान MNA केरु आहे MNA ख़बर ई कान्हे का MNA केरु आहे अच्छा तव्हां जेके चूंडियल हिन में वोट कंदा आहियो तव्हां वोट त कंदा आहियूं ॾिनो हुओसीं घोष बश्क महर हुयो नजब ख़ान हुयो हिनखे ॾिना हेठि मथे हिकिड़ो हुनखे अच्छा हे कोरोना वायरस आहे हिन वक़्तु तव्हां मास्क वग़ैरह न पातो आहे त तव्हां छा था सम्झो कोरोना कोन्हे छा कोरोना अलाह पनाह ॾींदो ॼणारो मालिक आहे इंसानियत में कुझु बि कान्हे को साईं हुकूमत जेको लॉकडाउन कयो आहे उन में तव्हां छा था सम्झो त ग़रीब तबिको जेको परेशान आहे उहो लॉकडाउन सही अमल आहे गवर्नमेंट जो फ़ैसिलो आहे या ग़लति फ़ैसिलो आहे साईं असां त ग़रीब मज़दूर आहियूं रोज़ 200 कमायूं 200 खाऊं पत कंदो त इहा ई ॻाल्हि आहे बचड़ा नंढड़ा आहिनि 4-5 ॼणा रुपियो कान्हे 5 रुपया तोखो मुखो पटे सटे उधारा वठी पेट गुज़र था कयूं राशन वग़ैरह हुकूमत जो ऐलान कयो आहे तव्हांखे कुझु मिलियो आहे कोन साईं हिकिड़ो पाव हुनजो बि हराम आहे असांखे या को रुपियो थींदो आहे को टको थींदो आहे का शइ बि कान्हे का अलाह हलाए थो पियो बाक़ी कंहिंखे ताक़त इंसान जी काई कान्हे का भाऊ तव्हांजो नालो छा आहे किथां जा भाऊ मुंहिंजो गुलाम शबीर नालो आहे कलोड़ो आहे फेदाई ॻोठ अच्छा हे जेको हुकूमत लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे उन ते तव्हां अमल नथा कयो ॿाहिरि निकिता आहियो न भाऊ बसि हाणे सौदो सूद वठिणो आहे नी मास्क न पातो आहे तव्हां न इहो न पातो आहे बसि पोइ तव्हां छा था सम्झो कोरोना न आहे छा हुकूमत हरूभरू प्रोपेगेंडा आहे छा बसि भेण चाहिए था कनि आजकार खाली पीली कोरोना कोन्हे का न कोरोना कोन्हे का
अच्छा तव्हां जेको आहे जो हिन वक़्तु मुश्किल घड़ी आहे अवाम जे मथां क़ौम जे मथां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खां तव्हांजी सार संभाल नथी आहे न बाक़ा ई न बा तव्हांजे तक जो MP केरु आहे असांजो ज़हीर अहमद हां ज़हीर अहमद ज़हीर अहमद तक जो MP आहे ऐं MNA MNA जो न आहे को असां वटि ज़हीर अहमद त ॻोठ जो वॾेरो आहे न MP केरु आहे MP असांजो न आहे नी न आहे कोई बि तव्हां वोट ॾींदा आहियो वोट ॾींदा आहियूं हा कंहिंखे वोट ॾींदा आहियो ॿाहिरि खे ॾींदा आहियूं ॿिए खे ॿटनि खे ॾिना त इहो मार छा आहे ॿाहिरि साहब वॾेरो वॾेरो त MP आहे MNA आहे छा आहे उहा ख़बर न आहे छा आहे या छा न आहे भाऊ कोरोना वायरस जी वबा फैली पई आहे तव्हां न मास्क पातो आहे वरी डबल सवारी ते बि पाबंदी आहे तव्हांखे पुलिस वारा कुझु नथा चवनि छा न कुझु नथा ख़बर बि न आहे असांखे पर कोरोना वायरस आहे ई कोन आहे वो तो आहे न पर छा के इंसान मजबूर भी आहे घर खां ॿाहिरि निकिरी बि सघे न मास्क वग़ैरह बि तव्हां न पातो आहे मिलियो ई न आहे त छा कयूं कुझु मिलियो चूंडियल नुमाइंदनि तव्हांजो को हिन ॾुखे जेको आहे हालात आहिनि हिन में को हाल अहवाल कंहिं वरितो आहे को कंहिं बि न वरितो आहे कोई आयो ई न आहे सभु ॿ साबन ॾेई आहिनि बसि चूंडियल नुमाइंदो केरु आहे तुंहिंजो MP केरु आहे एतिरी ख़बर न आहे MP केरु आहे MP केरु आहे हिते ॻोठ जो MNA भला केरु आहे MNA ख़बर न आहे तव्हां ॿुधायो MNA तव्हांजे तक जो हाणे ईअं कीअं ख़बर पए आख़िर ॿुधाए वोट ॾींदा हो वोट ॾींदा आहियूं वॾेरो अनीस वोट कंहिंखे ॾींदा वॾेरो अनीस उहो त ॻोठ जो वॾेरो आहे न MP MNA केरु आहे PP PP खे वोट कंदा हो बाक़ी MP MNA जी ख़बर न आहे पहिरियों न आहे ख़बर असां पढ़ियल लिखियल बि इहो साईं जेको आहे हिन वक़्तु कोरोना जी वबा आहे फैलियल हुकूमत ऐलान कयो आहे त ॿाहिरि न निकिरो तव्हां निकिता था वञो साईं मजबूरी आहे कहिड़ी मजबूरी आहे तव्हां न लेके दवा वठणु कान काॾे वञूं ग़रीब माण्हू अच्छा मास्क वग़ैरह तव्हां न पातो आहे मां घिराणे रुमाल आहे वरी मथे ते पाईंदा तव्हां छा था सम्झो त कोरोना वायरस आहे या हरूभरू जी प्रोपेगेंडा आहे बसि उहो त मां करे रखी वेठा अलाह भलाई कंदो रब साईं अच्छा हे जेको आहे तव्हां जेका हिन ॾुखे वक़्त में का MP MNA का सार संभाल लधी आहे तव्हांजी असां ग़रीब काॾां वेठा आहियूं ॿारहालीअ में त कहिड़े ॻोठ में वेठा आहियो आराई साईं आराई ॻोठ में वेठा आहियो तव्हांजी यूनियन काउंसिल कहिड़ी आहे पलियो कलोड़ ऐं नालो तव्हांजो फ़कीर अब्दुल ख़ालिक अच्छा MP केरु आहे तव्हांजो आकाश राज MNA केरु आहे असांजे न आहे वोट ॾींदा आहियो तव्हां बसि वठण जे चवण ते ॾींदा आहियूं अस्सलाम वालेकुम साईं हुकूमत ऐलान कयो आहे त न हथ मिलायो तव्हां परे थी बि रहो ॿ फुट 2 मीटर तव्हां जेको आहे डबल सवारी ते पाबंदी आहे तव्हां कंहिं बि हुकूमत अमल नथा कयो छो असां कंहिंसां बि हथ बथ कोन था मिलायूं सफ़ा राब्ता ख़तम करे छॾिया आहिनि कटे छॾिया आहिनि हाणे तव्हां मूंसां हथ मिलायो पोइ तव्हां छो मिलायो हथु पाण मूंखे न मिलायो वञे हथु तव्हां हथु मिलाईंदो त ज़ाहिर आहे साफ़ ई माण्हू असां डिॼूं था नी त असां हथु मिलायूं था न साफ़ हिन को डिॼूं था असां त अच्छा डिॼी मिलायो त कोरोना खां कोन था डिॼो अलाह साईं को डिॼे माण्हू कोरोना को छा डिॼंदो मौत अलाह साईं जे हथ में हयाती बि हुनजे हथ में कोरोना आहे या हुकूमत जी प्रोपेगेंडा कोरोना खां अॻु में बि मौत हुया साईं कोरोना खां अॻु में बि माण्हू मरंदा हुया ईअं न आहे त को मरणो हुन पंहिंजे टाइम ते आहे अलाह साईं हयाती जेॾी महिल इंसान खे पैदा कंदो आहे मौत बि लिखी छॾींदो आहे त हे छा में मरंदो पोइ इहा ॻाल्हि तव्हां कोरोना खां बिल्कुलु नथा डिॼो असां अलाह साईं को डिॼंदा आहियूं कोरोना खां त न डिॼंदा आहियूं बाक़ी हाणे हुकूमत जे लॉकडाउन जी असां पासदारी कयूं था कहिड़ी पासदारी डबल सवारी ते पाबंदी आहे तव्हां डबल ॿिन्ही खे मास्क न हे बचड़नि जे लाइ वरितो आहे सोधड़ो महीने में वठंदा आहियूं बुख ते वेठा आहिनि अवाम ते हेॾो ॾुखियो वक़्तु आहे को MP MNA सार संभाल तव्हांजी लधी 3 ॾींहं आहे बचड़ा ईअं वेठा आहिनि त सूदो वठी आयासीं चोरी छपी आहे सो बि पुलिस खे ॾिसी मिड़ई भॼी था वञूं था सोधड़ो जेको आहे हीअ कोरोना वायरस जी वबा फैली पई आहे तव्हां न मास्क पातो आहे गॾु तव्हां 4 ॼणा वरी कैमरामैन खे मां चवंदुसि त हेॾो जेको आहे तव्हां कैमरा घुमायो 4-5 ॼणा गॾु तव्हां घुमो था हुकूमत जेको आहे मना कई आहे त गॾु न घुमो मास्क पाए घुमो भाउ ये बेरोज़गार वेठा आहियूं जेको आहे तो राशन इमरान ख़ान चए थो ॿाहिरि मुल्क खां अलाए छा मिलिया त पैसा जेको आहे तो राशन ॾियनि नथा बुख ते वेही छा कयूं मज़ूर माण्हू असां रोज़ कमाइण वारा रोज़ खाइण वारा काॾों आणींदा त पोइ घर में काॾों वेंदा अटो न हूंदो चांवर न हूंदा खाइण लाइ पैसा न हूंदा त पोइ घर में माण्हू छा कंदो ॿाहिरि त निकिरंदो न माण्हू
जेको हे जेको हुकूमत चए थी कोरोना वायरस आहे उनखे तव्हां लॉकडाउन करे तव्हां मुक़ाबिलो करे सघो था, त इहो वाकई हुकूमत सही थी चए या ग़लति थी चए? सही त चए थी, पर माण्हू खे बचा बुख ते वेठा हूंदा त माण्हू खे काॾूं घर में वेहणु बर्दाश्त थींदो। तव्हांजे हिन ॾुखे वक़्त में कोई MP MNA सार संभाल लथी आहे? कंहिं बि न लथी आहे। तव्हांजे तक जो MP केरु आहे? हे वॾेरा इहे सभु MNA केरु आहे तव्हांजो? MNA या अलाह ने की ॾे तुंहिंजो। तव्हांजो नालो छा आहे भाऊ? मुंहिंजो फिदा हुसैन। कहिड़े ॻोठ में रहंदा आहियो? मदेजी में। वोट कंदा आहियो तव्हां? जी हा। वोट कंहिंखे ॾींदा आहियो? PP खे। पीपल्स पार्टी जो पोइ MP जी ख़बर न आहे त केरु आहे? वालेकुम सलाम। भाऊ हे हुकूमत मना कई आहे त हथु न ॾियो ऐं परे थियो, तव्हां जेको हथु बि मिलायो, किरोना कोन्हे छा? न न न अलाह राम कंदो, असांखे कुझु बि न थींदो। हुकुम अलाह जे रसूल जे हुकुम सां कुझु बि न थींदो। असांजे पाकिस्तान आहे, पाक आहे, सम्झे? अच्छा, हीउ जेको हिन वक़्तु हुकूमत जेको लॉकडाउन जो फ़ैसिलो कयो आहे त उन में तव्हां छा था जो सही कयो अथव? माण्हू परेशान आहिनि या माण्हू परेशान आहिनि, सही न कया आहिनि कमु। तव्हांजो रोज़गार वग़ैरह? असांजे रोज़गार हर शइ बंदि आहिनि। पोइ कीअं थो गुज़ारो थिए? बसि अलाह जे आसिरे थियूं। अच्छा, हितां तव्हांजे कंहिं ॾुखी घड़ीअ में कंहिं चूंडियल नुमाइंदनि तव्हांजी सार संभाल लथी आहे? कुझु बि न हाणे हिन टाइम ते हाणे को बि राशन कोई न पुॼायो आहे, न पुॼायो। तव्हां MP केरु आहे तव्हांजो? असांजो MP आहे न MNA केरु आहे? MP केरु आहे? MNA केरु आहे? असांखे ख़बर ई न आहे। हींअर सभु MP जेको आहे। वोट ॾींदा आहियो तव्हां? वोट ॾींदा आहियूं, PP खे बि ॾींदा आहियूं न। पीपल्स पार्टी खे वोट? पोइ तव्हांजी उन्हनि सार संभाल लथी आहे न ॾुखी? हिन टाइम को बि ज़ाहिर ई कोन्हे। ॻोठ कहिड़े में रहंदा आहियो? नालो छा आहे तव्हांजो? दीन मोहम्मद बिरोही ॻोठ। नालो? शेर मोहम्मद बिरोही। वॾी महिरबानी। थी वियो? हाणे हुकूमत लॉकडाउन जो ऐलान कयो आहे ऐं कोरोना वायरस जे हवाले सां चवनि था त माना ॿाहिरि बि न निकिरो, तव्हां घुमंदा था वतो न मास्क पातल आहे, छा मसलो आहे? असांखे कुझु कोन मिलियो आहे, ग़रीब ऐं मिसकीन ऐं मिलियो त कुझु न, मास्क छो न पातो आहे? मास्क मिले त पायूं न, असां ग़रीब वसियत ई कान्हे त असां छा कंदासीं? 20 रुपए जो मास्क। 20 रुपया बि बुख था मरूं पिया, बच्चा मरंदा, बुख काॾे वञूं, घर खां निकिरूं नथा कोई ॾे। अच्छा, ये जेको आहे तो गवर्नमेंट माना को राशन वाशन को चूंडियल नुमाइंदा? अञा त का शइ कान मिली आहे। चूंडियल नुमाइंदनि? अञा का शइ कान ॾिनी अथऊं। चूंडियल नुमाइंदा केरु आहिनि तव्हांजा? MP केरु आहे? MNA केरु आहे? असांखे चलो साबुण ॾेई आहे नी हथ ॾारा, बाक़ी ॿियो अञा का शइ कान मिली आहे। ॿियो छा खपे तव्हांखे? असांखे मिले ग़रीब राशन मिले, को बच्चा खाइनि, मरूं था बुख पिया, धंधा कोन्हनि, वापार कोन्हे। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स में ज़रूरु करियो।